नाज़रीन में पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त लाड़काने में इम्कानी घर ढाइण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। इंतज़ामिया घर ढाइण लाइ मशीनरी घुराए वरिती आहे, जॾहिं त इलाइक़े में छिकताण पैदा थी वई आहे। रहवासियुनि घर ढाइण लाइ आयल मशीनरी जे टायरनि जी हवा कढी छॾी आहे। रहवासियुनि मशीनूं पंहिंजे कब्ज़े में वठी छॾियूं आहिनि, जॾहिं त पुलिस वापसि रवानी थी वई आहे। अवांखे अपडेट कंदो बिल्कुल ही जेके आबड़ी वाह या घाड़ वाह एरिकेशन जी जेके मुकम्मल जेके आहिनि ये प्रॉपर्टियूं उते जेके रहवासी वेठल आ उन्हनि जो तक़रीबन 1 महीने खां वठी इहो मुसलसल एहतजाजी मुज़ाहिरो जारी आहे। अॼु इंतज़ामिया पारां लाड़कानो इंतज़ामिया एरिकेशन अमले पारां इन्हनि जो जेको आहे ड्राहीअ जो अमल शुरू करण लाइ जॾहिं पंहिंजो पुलिस वॾे तादाद में पुलिस उते पहुती त जेके उतां जा जिन जा घर आहिनि इन्हनि रैस कनाल जे कपिड़नि ते उन्हनि जे जेको आहे उते उन्हनि पुलिस जो घेराव कयो ऐं पुलिस जेको आहे उतां वापसि हली वई। जॾहिं उन्हनि हेवी मशीनरी उते मौजूदु हुई नए स्थान ते, उतां जे जेके रहवासी आहे उन्हनि हेवी मशीनरी जेके हुयूं क्रेन वग़ैरह उन्हनि जे मथां चढ़ी वेही रहिया ऐं उन्हनि जूं मशीनुनि जूं जेके टायरनि जूं जेके हवाऊं आहिनि उहे उन्हनि कढी छॾियूं ऐं उते उन्हनि पंहिंजे कब्ज़े हेठि मशीनियूं करे छॾियूं। इन ई हवाले सां जेके रहवासी आहिनि उन्हनि जो चवणु आहे त 10,000 खां वधीक घर आहिनि ऐं तक़रीबन जेको माण्हुनि जो तादाद आहे उहो 2 लख खां वधीक हितां जा जेके आहिनि उहे रहवासी आहिनि। ऐं आख़िर उहे काॾे वेंदा जेकॾहिं हितां उन्हनि जा असांजा जेके घर आहिनि उहे जेकॾहिं ड्राहिया विया त असां दरपदर थी वेंदासीं ऐं बेघर थी वेंदासीं। इन ई हवाले सां इंतज़ामिया जो इहो चवणु आहे त जेकी असां अदालती हुकुम आहे ऐं जंहिंखे असां अमल कराइण लाइ हिते मौजूदु आहियूं ऐं उते असिस्टेंट कमिश्नर आहे अहमद अली सुमरो ऐं एरिगेशन जो जेको इंजीनियर आहे उहो बि उते मौजूदु आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त असां ते अदालती जो आहे आर्डर थियल आहे। उन खां पोइ उनजे नतीजे में असांजे हिननि जा जेके घर आहिनि जेके उन्हनि खे केतिरा दफ़ा ई अल्टीमेटम बि ॾिनो आहे त तव्हां पंहिंजा घर ख़ाली करे वञो ऐं जेको सामान आहे उहो तव्हां खणी वञो, पर हिन वक़्तु ताईं उन्हनि न खयो आहे। ऐं हिननि जा जेके घर आहिनि उहे रैस कनाल जे ऐं आबड़ी वाह हुजे या एरिकेशन जा जेके एरिया आहे उन्हनि में था अचनि, उन्हनि खे अल्टीमेटम ॾियण जे बावजूदि बि उन्हनि घर ख़ाली न कया आहिनि जिन खे ठाहियो वेंदो। पर हिन वक़्तु जेको आहे उन्हनि जिन जेकी छिकताण वारी सूरत हाल हुई उहा कलाक ऐं 2 कलाकनि ताईं जारी रही, पर हिन वक़्तु उन्हनि जेकी इंतज़ामिया खे ऐं पुलिस खे जेके उतां जा रहवासी आहिनि उन्हनि मोटाए छॾियो आहे ऐं मशीनुनि जे मथां वेही रहिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त असां पंहिंजी जानियूं ॾींदासीं पर ही जेके घर आहिनि उहे ड्राइण न ॾींदासीं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।